अस्सलाम वालेकुम अमन सोपिया फास्ट न्यूज़ मां साजिद खुराई खबर शामिल कंदासीं मठियारी मत मठियारी लग शाहपुरदर पुलिस जो निजी जेल ते छापो 18 माण्हू निजी जेल मां आज़ाद। शाहपुरदर पुलिस रात SHO शाह ज़मान चांडियो देर सां मूसा खटियान भरसां सिरन जे भठे ते छापो हयो जितां ओड बरादरी जा 18 माण्हू बाज़ियाब कराए पुलिस थाने ते खणी आई। भठे जो मालिक मीर पठान ॿिया पुलिस ॾिसी फरार थी विया। बाज़ियाब थियण में मदन ओड हमराज ओड हूंदराज ओड बूजो ओड रूबरू ओड मसूम नींगर नंदलाल ओड चंदर बबलू ओड सलमान ओड। औरतन में शर्मीमी रोशनी शर्मेती जरियान मासूम नींगर पिपली शर्मेती सवारी ऐं सूमरे शरफिन समेत मारवी शामिल आहिनि। बाज़ियाब थियण वधीक ॿुधायो त भठे जे मालिक असां ओड बिरादरी जे 18 माण्हुनि खे कुझु अरसे खां सिरनि जे कची मिटी कढ कराइण सिरनि जे कम ते रखियो हो, जंहिंजे मालिक मीर पठान ऐं उनजे साथियुनि असांखे उते धमकियूं ॾेई विहारे छॾियो। होॾां SHO ॿुधायो त असां ओड बिरादरी जे वारिस गुलज़ार जी फरियाद ते फौरी तौर सिरनि जे भठे ते छापो हयो जितां ओड बिरादरी जा माण्हू आज़ाद किया विया, जिन खे अॼु कोर्ट में पेश कयोसीं, जितां कोर्ट सगोरी बाज़ियाब थियण खे पंहिंजी ज़िंदगी आज़ाद नमूने सां गुज़ारण जो हुकुम ॾिनो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।